الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تقولوا راعنا وقولوا انظرنا واسمعوا وللكافرين عذاب أليم ما يود الذين كفروا من أهل الكتاب ولا المشركين أن ينزل عليكم من خير من ربكم والله يختص برحمته من يشاء والله ذو الفضل العظيم ما ننسخ من آية أو ننسها نأت بخير منها أو مثلها ألم تعلم أن الله على كل شيء قدير ألم تعلم أن الله له ملك السماوات والأرض وما لكم من دون الله من ولي ولا نصير أم تريدون أن تسألوا رسولكم كما سئل موسى من قبل ومن يتبدل الكفر بالإيمان فقد ضل سواء السبيل ود كثير من أهل الكتاب لو يردونكم من بعد إيمانكم كفارا حسدا من عند أنفسهم من بعد ما تبين لهم الحق فاعفوا واصفحوا حتى يأتي الله بأمره إن الله على كل شيء قدير وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله إن الله بما تعملون بصير وقالوا لن يدخل الجنة إلا من كان هودا أو نصارى تلك أمانيهم قل هاتوا برهانكم إن كنتم صادقين بلى من أسلم وجهه لله وهو محسن فله أجره عند ربه ولا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله العظيم ए ईमान वारो न चओ तव्हां राइना जो लफ़्ज़ ऐं चओ तव्हां उनज़ुरना ऐं ॿुधो ऐं काफ़िरनि जे लाइ आहे अज़ाब दर्दनाक नथा चाहिनि काफ़र अहले किताब मंझां ऐं न की मुशरिक जो नाज़िल कयो वञे तव्हां ते कंहिं बि भलाई खां तव्हांजे रब जे तरफ़ां अल्लाह ख़ासि करे थो पंहिंजे रहमत सां जंहिंखे चाहे अल्लाह वॾी महिरबानी वारो आहे ओ जो मनसूख़ कयूं था असां कंहिं बि आयत खां या विसारायूं था असां इन्हीअ खे त आणियूं था असां वधीक भली इन्हीअ खां या उन जहिड़ी छा नजातो तूत बेशक अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे छा नजातो तूत बेशक अल्लाह ताला उन जे लाइ बादशाही आसमाननि जी ऐं ज़मीन जी ऐं नाहे तव्हांजे लाइ अल्लाह खां सवाइ कोई दोस्त न की मददगार बल्कि या इरादो कयो था तव्हां त सवाल कयो तव्हां पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जंहिंजो सवाल कयो वियो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां पहिरियों ऐं जेको माण्हू मटाईंदो कुफ़ुर खे ईमान जे एवज़ पोइ भुलिजी वियो इहो सिधे रस्ते खां चाहिनि था घणा अहले किताब खां जेकॾहिं मोटाइनि तव्हांखे तव्हांजे ईमान खां पोइ काफ़र करे साड़ करण जे करे पंहिंजे नफ़्सनि वटां बाद उन जे जो ज़ाहिर थियो इन्हनि जे लाइ हक़ पोइ माफ़ कयो छॾे ॾियो दरगुज़र कयो तव्हां एतिरे ताईं जो आणे अल्लाह ताला पंहिंजे का हुकुम खे बेशक अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे क़ाइमु कयो तव्हां निमाज़ ऐं ॾियो तव्हां ज़कात जेको कुझु अॻे मोकिलींदो पंहिंजे नफ़्सनि जे लाइ कंहिं बि भलाई खां त लहंदो तव्हां इन खे अल्लाह वटि बेशक अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे ऐं चयूं त हरगिज़ दाख़िल न थींदा जन्नत में मगर जेको यहूदी हूंदो या नसारो हूंदो इहे आहिनि सदूं इन्हनि जूं या उमेदूं इन्हनि जूं
चो त आणियो तव्हां पंहिंजे दलीलनि खे जेकॾहिं तव्हां सचा आहियो। हाओ जंहिं माण्हू हवाले कयो पंहिंजो पाण खे अलाह जे लाइ, हालांकि उहो चङाई कंदड़ आहे, नेकी कंदड़ आहे, पोइ अहिड़े माण्हू जे लाइ अजुर आहे उनजे रब वटि, न आहे को डप को ड्रिज इन्हनि ते, न की इहे ॾुख वारा थींदा। सूरतुल बक़रा उन जो 13हों रुकू, पहिरियों सिपारो अलिफ लाम मीम, आयत नंबर 103 खां आयत नंबर 112 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत ऐं तर्जुमो पढ़ियोसीं। मुख़्तसर इन्हनि आयात जो तफ़सीर जेको मुख़्तलिफ़ तफ़सीरनि जे मुताले खां बाद में तफ़सीर तिबरी, तफ़सीर जलालैन, तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान, दुरे मंसूर ऐं ॿियनि तफ़सीरनि, हज़रत सईं बेर शरीफ़ वारनि रहमतुल्लाह अलैह जे तर्जुमे, हज़रत सईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे तर्जुमे जे मुताले खां बाद में अवां जे ख़िदमत में पेश कजे थो। उहो हिन रीत आहे त पहिरीं आयत में अल्लाह ताला मोमिननि खे फ़रमायो त तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं अर्ज़ु कयो, का गुज़ारिश कयो, त पोइ राइना जो लफ़्ज़ न चओ। राइना असुल में उन ज़माने जा यहूदी बदबख़्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदा हुया। राइना जो लफ़्ज़ उन्हनि जे ॿोली में गुस्ताखाना लफ़्ज़ हूंदो हो। पोइ साईं जन खे जॾहिं ईंदा हुआ पोइ साईं खे चवंदा राइना। राइना जो लफ़्ज़ राइना माना असांजा धनार। पोइ मोमिननि जिन खे ख़बर न हूंदी माना जी, पोइ अल्लाह ताला मोमिननि खे मनो फ़रमाए छॾियो त इहा यहूदियुनि जी हिकिड़ी साज़िश आहे, इहे गुस्ताख़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, इहे बदबख़्त आहिनि, इहे जेके लफ़्ज़ इस्तेमालु था कनि, तव्हां इहो लफ़्ज़ बि इस्तेमालु न कयो। तव्हां साईं जन जी ख़िदमत अक़दस में कीअं अर्ज़ु कयो, उनज़ुरना, साईं असां ते नज़र करम फ़रमायो, साईं असां ॾे ॾिसणु फ़रमायो, असां ते शफ़क़त फ़रमायो, वस्माऊ, ऐं हीअ ॻाल्हि तवजो सां ॿुधो त अहिड़नि काफ़रनि जे लाइ, गुस्ताखनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। बाक़ी अॻिते अल्लाह ताला फ़रमायो, यहूदी मुशरिक इहे नथा चाहिनि त जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं क़ुरान ॾिनो, दीन ॾिनो, शरीयत ॾिनी, इन्हनि जी इहा चाहत न आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिले, ऐं इहे इहो था चाहिनि त अल्लाह ताला इहो क़ुरान जो नुज़ूल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते छो फ़रमायो, ॿिए कंहिंखे मिले हा, कंहिं सरदार खे, कंहिं मालदार खे, कंहिं जेको आहे वॾे हैसियत वारे खे, क़बीले वारे खे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फ़रमाए थी इहा त मुंहिंजी रहमत आहे, जंहिंखे मां मुंतख़ब कयां, जंहिंखे मां चूंडियां, इहो तव्हांजो इख़्तियार न आहे। अल्लाह सी फ़रमाए इहो मुंहिंजो फ़ज़ुल सां थिए थो, ऐं अल्लाह ताला पंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते फ़ज़ल अज़ीम फ़रमायो। अॻी जेका आयत आहे, मा नंसख़ मिन आयतिन औ नुनसिहा नअति बिख़ैरिम मिनहा, जेका का आयत असां मनसूख़ था कयूं त इहा आयत जॾहिं नाज़िल थी या इन खां पहिरियों जॾहिं कुझु अहकाम अल्लाह ताला उन्हनि में तब्दीली फ़रमाई, जीअं क़िबले जी 17 महीना बैतुल मुक़द्दस ॾे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मों करे निमाज़ पढ़ी, या अहिड़ा अहकाम पहिरियों उन्हनि जो हुकुम ॿियो, वरी कुझु वक़्त खां पोइ अल्लाह ताला उन्हनि जो हुकुम तब्दील फ़रमाए ॿियो हुकुम ॾिनो, या उहो हुकुम ख़तमु थी वियो। पोइ यहूदी एतिराज़ कंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो दीन आहे, कल्ह हिकिड़ी ॻाल्हि ई अॼु ॿी ॻाल्हि आहे, कल्ह हिकिड़ो हुकुम आहे अॼु ॿियो हुकुम आहे, त चइबो त इहो दीन सही न आहे न, तॾहिं मटा सटा थी थिए। अल्लाह ताला उनजो जवाबु पाण इरशाद फ़रमायो त जेका असां आयत मनसूख़ था कयूं, यानी उनखे नासिख़ मनसूख़ चइबो आहे, कंहिं हुकुम खे ख़तमु करणु, उन जी जॻह ते को ॿियो हुकुम था ॾियूं, त इहा अल्लाह ताला फ़रमायो त असां उन जे मुक़ाबले में वरी को वधीक जेको फ़ाइदेमंद हुकुम आहे या ॿी का मसलिहत आहे, उन जे तहत असां ॿियो हुकुम ॾियूं था, ईअं असांजे चाहत सां आहे। अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। अल्लाह ताला फ़रमायो त आसमाननि जी बादशाही, ज़मीन जी बादशाही सॼी अल्लाह ताला जी बादशाही आहे। अल्लाह खां सवाइ तव्हांजो कोई मददगार कोन्हे, कोई वाली वारिस कोन्हे, कोई वली कोन्हे। अल्लाह ई वली आहे, अल्लाह ई नसीर आहे, अल्लाह ई मददगार आहे। अम तुरीदून अन तसअलू रसूलकुम कमा सुइल मूसा मिन क़ब्ल, इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे त मुशरिकीन मक्का नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त असां
तेसिताणी तो ते ईमान न आणींदासीं जेसिताणी असां अलाह साईं खे ज़ाहिर ज़हूर ॾिसूं, आसमान मां मलाइक नाज़िल थींदे ॾिसूं, उहे क़ुर खयूं अचनि ऐं चवनि त हे अलाह जो किताबु आहे, हे अलाह जो नबी आहे, या जेसिताणी सफ़ा जबल सोनो नथो थिए तेसिताणी असां तोखे कोन मञींदासीं, ईमान कोन आणींदासीं। अलाह ताला फ़रमायो त तव्हांजो इरादो इहो आहे त तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अहिड़ा सवाल कयो जीअं बनी इसराइलिन मूसा अलैहिस्सलाम खां सवाल कयो हो त असां अलाह खे कोन मञींदासीं जेसिताणी असां अलाह खे आम्हूं साम्हूं न ॾिसंदासीं। तव्हांजी बि हालत इहा आहे जो तव्हां बि इन्हनि यहूदियुनि वांगुरु, इन्हनि बनी इसराइल वांगुरु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अहिड़ा क़िस्म जा सवाल कयो था। इहे फुज़ूल आहिनि, अजाई आहिनि, बेकार आहिनि, शरीयत जे ख़िलाफ़ु आहिनि, इहे नामुनासिब सवाल आहिनि। अॻिते अलाह ताला इन्हनि यहूदियुनि अहले किताब जी दिलि जी हिकिड़ी ख़्वाहिश ॿुधाई त उन्हनि जी ख़्वाहिश छा आहे। अहले किताब या यहूदी या नसारा, इन्हनि जी ख़्वाहिश इहा आहे त जेकर तव्हां मोमिननि खे मुस्लमाननि खे काफ़र बणाइनि। यहूदीअ जी हाणे जेका महिनत आहे इकानमी ते नाहे, दुनिया जे वसाइल ते नाहे, यहूदीअ जी महिनत आहे त इहे मोमिन ऐं मुस्लमान काफ़र बणिजी वेंदनि। अलाह ताला क़ुर जे नाज़िल करण वक़्तु इहो बयानु फ़रमायो त इहे चाहिनि था त जेकर तव्हांखे ईमान खां बाद में ॿीहर काफ़र करे छॾनि। इहो छो था ईअं कनि? भला इन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो? हसदम मिन इंदि अनफुसिहिम, इन्हनि खे साड़ थो थिए त हे मोमिन छो आहिनि, हे मुस्लमान छो आहिनि, हे अलाह जा फ़र्मा बरदार छो आहिनि, हे जेको आहे जन्नत में वञण वारा छो बणिजनि, हे जहन्नम खां आज़ादु थियण वारा छो बणिजनि। इन साड़ जे करे अलाह ताला फ़रमायो फ़ाफ़ू वसफ़हू, इन्हनि ॾे तवजो न कयो, इन्हनि खे छॾे ॾियो, अलाह ताला पाण इन्हनि जे लाइ फ़ैसिलो फ़रमाईंदो। अलाह साईं खे हर शइ ते कुदरत आहे। अॻिते अलाह ताला अहले ईमान खे हुकुम फ़रमायो अक़ीमुस्सलात, निमाज़ क़ाइमु कयो। तक़रीबन 13 रुकू आहे। मुसलसल असां सूरह बक़रा जो 13 रुकू ऐं पहिरियों सिपारो आहे। केतिरा दफ़ा अलाह ताला मोमिननि खे फ़रमायो अक़ीमुस्सलात, निमाज़ क़ाइमु कयो, निमाज़ क़ाइमु कयो। जिते अलाह निमाज़ जो ज़िक्र कयो उते ज़कात ॾियण जो बि ज़िक्र कयो आहे। असां बमुश्किल निमाज़ी थींदासीं, वरी ज़कात वारा असां ते फ़राइज़ रहियल हूंदा। जीअं निमाज़ फ़र्ज़ु आहे अहिड़े नमूने सां ज़कात फ़र्ज़ु आहे। जिते क़ुर शरीफ़ खे मुतालो कंदो अलाह ताला निमाज़ जो हुकुम कयो आहे उते अलाह ताला ज़कात जो बि हुकुम कयो आहे, ज़कात ॾियो। पोइ अलाह ताला फ़रमायो जेको कुझु तव्हां इहो ज़कात जी सूरत में ॾियो, निमाज़ जी सूरत में कयो, इन जो फ़ाइदो तव्हांखे पाण खे थींदो, ॿिए कंहिंखे कोन्ह थींदो। मतां तव्हां दुनिया में सम्झो त असां माण्हुनि खे ज़कात ॾेई करे उन्हनि खे फ़ाइदो ॾिनोसीं। अलाह साईं फ़रमाए तव्हांजे लाइ फ़ाइदो आहे, इहो तव्हांजो स्टॉक थो थिए, इहो तव्हांजो जमो थो थिए ऐं इहो अलाह वटि तव्हांखे मिलंदो। इन जो सवाबु, इन जो नतीजो, इन जी कामयाबी अलाह वटि मिलंदो। अलाह साईं तव्हांजे अमलनि खे ॾिसे थो, तव्हांजा अमल अलाह जे इल्म खां ॿाहिरि कोन आहिनि। आख़िरी हिन ॿिनि आयतुनि में अलाह ताला फ़रमायो यहूदी ऐं नसारा छा चवंदा हुआ? यहूदी ऐं नसारा चवंदा हुआ त जन्नत में सिर्फ़ु यहूदी वेंदा। यहूदियुनि जी इहा ॻाल्हि हूंदी त जन्नत में सिर्फ़ु यहूदी वेंदा ऐं नसारा वरी इहो चवंदा त जन्नत में सिर्फ़ु नसारा वेंदा। हाणे बि ईअं खोड़ माण्हू या खोड़ फ़िरका ऐं बातिल चवंदा आहिनि त फलाणो फ़िरको बसि जन्नत में वेंदो, बाक़ी त जहन्नम में आहिनि। अलाह ताला फ़रमाए इहा यहूदियत जो नज़रियो हुयो, इहो नसरानियत जो नज़रियो हुयो त उहे चवंदा त जन्नत में या यहूदी वेंदा या नसारा वेंदा। अलाह साईं तरदीद फ़रमाए तिलका मानियुहुम, इहे इन्हनि जूं सधूं आहिनि, इहे इन्हनि जूं उमेदूं आहिनि, हक़ीक़त कोई कोन्हे का। अलाह साईं फ़रमाए कुल हातू बुरानकुम इन कुंतुम सादिकीन, सचायो त दलील आणियो। किथे को लिखियलु आहे त यहूदी जन्नत में वेंदा, किथे को लिखियलु आहे त नसारा जन्नत में वेंदा। आख़िरी आयत में अलाह ताला जन्नत में वञण जो उसूल ॿुधायो, केरु वेंदो। अलाह साईं कंहिं माण्हू जो नालो न खयो, कंहिं फ़र्द जो, कंहिं फ़िरके जो, कंहिं जेको आहे कंहिंजो बि न। अलाह साईं हिकिड़ो उसूल ॿुधायो, कहिड़े बि रंग जो, कहिड़े बि नसुल जो, दुनिया जे कहिड़े बि कुंड कुड़छ जो हुजे। मन अस्लम वजहू लिल्लाह, जा पंहिंजो पाण खे अलाह जे हवाले कयो ऐं अमल सालिह कई, अहिड़ो माण्हू जन्नत में वेंदो। अलाह ताला तरदीद करे छॾी सभु माण्हुनि जे इन ख़्यालात बातिला खे अलाह साईं रद्द फ़रमाए छॾियो। जन्नत में उहो माण्हू वेंदो जंहिं पंहिंजो पाण खे अलाह जे फ़रमाबरदारी में अलाह जे हवाले करे छॾियो, इस्लाम ई आंदो, नेकोकार आहे, परहेज़गार आहे, उन जा अमल ठीकु आहिनि, अहिड़े खे सवाबु बि मिलंदो ऐं इहे जन्नत में बि वेंदा। जन्नत में वञण जो इहो उसूल आहे। अलाह ताला असांखे आमाल सालिहा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अलाह ताला असांखे दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, क़ुर सां मुहबत अता फ़रमाए। इंशा अल्लाह ताला
सुभाणे वारे रुकू में वधीक अल्लाह ताला यहूदिन ऐं नसारनि जे इन्हनि ग़लति ॻाल्हियुनि जी तरदीद फरमाई आहे। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला सुभाणे वारी रुकू में तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम अल्हम्दुलिल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहिल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु